असां वटि हिकिड़ी इक्वेशन आहे जंहिंमें ना बराबरी आहे ऐं उहा आहे 2/3 ग्रेटर देन -4y माइनस 8 होल 1/3। हाणे हिते असां वटि 8 होल 1/3 आहे ऐं इहो हिकु मख़लूत कसर यानी मिक्स फ्रैक्शन आहे ऐं असांखे इनखे इम्प्रॉपर फ्रैक्शन यानी नामुनासिब कसर में तब्दील करणो आहे। 8 होल 1/3 बराबरि थींदो 8 × 3 24 ऐं 24 + 1 असां वटि थी वेंदो 25/3। त हाणे असां इन साॻी इक्वेशन में जेको 8 होल 1/3 आहे उते असां 25/3 लिखी था छॾियूं। त वरी इक्वेशन खे वरी था लिखूं 2/3 ग्रेटर देन -4y ऐं माइनस 25/3। अच्छा, हाणे अॻिलो अमल असां इहो था कयूं छाकाणि त हाणे ॿिन्हिनि साइडनि ते असां वटि फ्रैक्शन्स आहिनि त असां हिकिड़े अहिड़े अंग सां मल्टीप्लाई था कयूं इक्वेशन जे ॿिन्हिनि पासनि खे जीअं उहो फ्रैक्शन ख़तमु थी वञनि। हाणे ॾिसो ॿई पासा असां वटि डिनोमिनेटर में 3 आहे त अगरि असां ॿिन्हिनि पासनि खे 3 सां मल्टीप्लाई कयूं यानी 2/3 खे 3 सां मल्टीप्लाई कयूं त उहो 3 कैंसिल थी वेंदो ऐं वरी हे जेका राइट हैंड साइड वारी इक्वेशन आहे इनखे बि असां 3 सां मल्टीप्लाई करे छॾियूं त पोइ बि असां डिनोमिनेटर में 3 ख़तमु थी वेंदो। ऐं हिकिड़ी शइ ॿी असांखे यादि रखणी आहे त असां ॿिन्हिनि पासनि ॾे पॉज़िटिव नंबर मल्टीप्लाई कयो हुयो। अगरि असां नेगेटिव नंबर खे मल्टीप्लाई कयूं आहे यानी -3 मल्टीप्लाई कयूं आहे ॿई पासनि ॾे हे जेका ना बराबरी वारी निशानी आहे जेका ग्रेटर देन वारी निशानी आहे इहा लेस देन में तब्दील थी वञे आहे यानी इन जो मुंहुं फिरी वञे हा। ख़ैर हाणे अचो त हिनखे सॉल्व था कयूं त 3 ऐं 3 जेको ॿई पाण में कैंसिल थी वेंदा ऐं सिर्फ़ु 2 बचंदो ऐं 2 ग्रेटर देन वरी हिन इक्वेशन में था अचूं त 3 ॿिन्हिनि सां मल्टीप्लाई में आहे त 3 × -4y थी वेंदो -12y ऐं उनखां पोइ 3 मल्टीप्लाई थींदो -25/3 सां त 3 कैंसिल थी वेंदो सिर्फ़ु माइनस जा 25 बचंदा। हाणे ॿियो स्टेप असांखे इहो करिणो आहे त असांखे कॉन्स्टेंट्स जेके टर्म्स आहिनि उन्हनि खे ख़तमु करिणो आहे ऐं वेरिएबल्स खे हिकु पासे आणिणो आहे ऐं असां वटि वेरिएबल सिर्फ़ु हिकिड़ो आहे जेको आहे -12y। हाणे 25 खे ख़तमु करण जे लाइ असां इहो कमु करे सघूं था त असां इक्वेशन जे ॿिन्हिनि पासनि ॾे 25 खे ऐड कयूं त अगरि असां इक्वेशन जे लेफ्ट हैंड साइड ॾे 25 ऐड कयूं ऐं राइट हैंड साइड ॾे बि 25 ऐड कयूं त इक्वेशन बराबरि रहंदी। त हाणे सॉल्व था कयूं हिनखे त 2 में अगरि असां 25 ऐड कयूं त असां वटि 27 थी वेंदो ऐं असां वटि ग्रेटर देन जी निशानी साॻी रहंदी ऐं -12y ते को बि फ़र्क़ु न ईंदो ऐं असां उहो साॻियो ई लिखंदासीं -12y ऐं माइनस जो 25 ऐं प्लस जो 25 पाण में कैंसिल थी वेंदा त असां वटि इक्वेशन थी वेंदी 27 ग्रेटर देन -12y। हाणे अॻिलो अमल असां वटि इहो आहे त असांखे y खे धार करिणो आहे ऐं y खे धार करण जे लाइ असांखे इक्वेशन जे ॿिन्हिनि पासनि खे -12 सां डिवाइड करिणो पवंदो। पर अगरि असां माइनस सां डिवाइड कंदासीं त असांखे इहो यादि रहे त इनइक्वलिटी जेका आहे उहा मटिजी वेंदी ऐं असां वटि जेका ग्रेटर देन जी निशानी आहे उहा लेस देन जी निशानी में तब्दील थी वेंदी छाकाणि त असां नेगेटिव नंबर सां मल्टीप्लाई या डिवाइड करे रहिया आहियूं। त हाणे हिनखे -12y सां डिवाइड था कयूं त 27 डिवाइडेड बाय -12 वरी ग्रेटर देन जेका निशानी आहे असां वटि छाकाणि त नेगेटिव नंबर सां मल्टीप्लाई कयोसीं त उहा लेस देन में तब्दील थी वेंदी ऐं उनखां पोइ वरी -12y खे वरी वापसि -12 सां डिवाइड था कयूं जेको असां ॿिन्हिनि पासनि ॾे कयो आहे। इहा शइ असांखे यादि रखणी आहे त जॾहिं बि नेगेटिव नंबर सां मल्टीप्लाई या डिवाइड कबो आहे इक्वेशन जे ॿिन्हिनि पासनि खे त इनइक्वलिटी स्वॉप थी वेंदी आहे यानी तब्दील थी वेंदी आहे। हाणे अचो त हिनखे हल था कयूं त 27 ऐं -12 खे 3 जी टेबल लॻे थी त 3 जी टेबल 27 खे लॻे थी 9 टाइम्स छो त 9 टाइम्स 3 इज़ 27 ऐं 12 खे लॻे थी 4 दफ़ा 4 टाइम्स त -9/4 थी वेंदो असां वटि ऐं लेस देन जी निशानी साॻी रहंदी ऐं 12y प्लस जो ऐं माइनस जो पाण में कैंसिल थी वेंदा त असां वटि y ग्रेटर देन थी वेंदो -9/4। असां हेॾे राइट साइड ॾे हिनखे वाज़े करे लिखूं था त y ग्रेटर देन -9/4। असां लेस देन खे ग्रेटर देन में तब्दील कयो आहे पर उन सां गॾोगॾु क्वांटिटीज़ बि तब्दील कयूं आहिनि इन करे इन सां फ़र्क़ु नथो पवे। हाणे अचो त -9/4 खे होल नंबर में तब्दील कयूं त इहो बराबरि थींदो 2 होल 1/4 जे ऐं अगरि असां इनखे इन लाइन एरे में इन प्लॉट में पुट करणु चाहियूं त ॾिसो इहो कीअं थींदो त असां हिकु लाइन था ठाहियूं जंहिंमें नंबर्स आहिनि मुख़्तलिफ़ ऐं हिकिड़ो नंबर असांजो पहिरियों आहे 0 ऐं उनखां पोइ हिते था हलूं असां हिकिड़ो लाइन था ठाहियूं जेका 1 जे बराबरि आहे ऐं उनखां पोइ ॿी लाइन था ठाहियूं जेका -2 जे बराबरि आहे ऐं ईअं ई -3 जे बराबरि आहे। त असां वटि जेको नंबर आहे उहो -2 होल ऐं 1/4 यानी -2 खां थोरो वधीक त इतां खां शुरू थो थिए ऐं y असांजो ग्रेटर देन आहे इन नंबर खां मतिलबु इतां खां शुरू थींदो ऐं असांजो ऑनवर्ड्स हलंदो रहंदो जेसिताईं लाइन आहे ऐं ईअं असांजो इहो नंबर प्लॉट थींदो।